हक़ मौजूद दोस्तों हींअर आऊं आहियां असांजे शहर हाला में जिते असां अजरकूं ठाहिण वारनि सां कचहरी कंदासीं, उन्हनि खां उन्हनि जा सूर पुछंदासीं, तकलीफ़ूं पुछंदासीं ऐं सरकार उन्हनि जे लाइ छा करे उहो बि उन्हनि खां पुछंदासीं। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातहू। नालो ॿुधाइजो पंहिंजो। साईं मुंहिंजो नालो अहमद छुटन मेमण, साटी पाड़ो हाला नवा में अची वेठा आहियूं। ऐं हीअ असांजो अबे ॾाढे कमु आहे अजरकुनि जो कमु असीं करियूं पिया। हे हाला नवा में कमु करियूं पिया। हाला नवा में पहिरीं मरकज़ हूंदो हो, पर हिन वक़्तु सिर्फ़ु हिकिड़ो ई दुकान ई बचियो आहे जंहिंमें असीं कमु करे रहिया आहियूं। इन जो सबबु इहो आहे त कंहिं बि क़िस्म जी का बि हिन फ़न सां हीअ अज़ीम सकाफ़त आहे पंहिंजे सिंध जी। हीअ पंहिंजे अज़ीम सिंध जी अज़ीम सकाफ़त जो नायाब हुनुर आहे, पर हिन फ़न खे यतीमनि वांगुरु छॾे ॾिनो वियो आहे। कंहिं बि क़िस्म जी का बि सार नथी लधी वञे। ऐं तंहिंखां सवाइ तव्हां चयो त गवर्नमेंट करणु चाहे त घणो ई कुझु करे सघे थी, पर उहो असां लाइ कंदा कुझु कोन। हाणे तव्हां पाण ॾिसो, हीअ मां पढ़ण थो हणा हिनखे भाण हणण जे लाइ, थोरो हिनखे ॾेखारियोसि। हीअ पढ़ण में हाणे तव्हां सोचियो हिन में केतिरियूं बीमारियूं असांखे चंबड़ंदियूं हूंदियूं, असांखे केतिरियूं बीमारियूं हिन मां चंबड़ंदियूं हूंदियूं, पर हिन जी एतिरी आमदनी कान्हे जो असीं पंहिंजो बीमार थी पऊं त सुठो इलाजु कराए सघूं, सुठो खाई नथा सघूं, पंहिंजे बच्चनि खे सुठो पढ़ाए नथा सघूं। तंहिंखां पोइ असांखे सहूलियत बि कंहिं क़िस्म जी कान्हे। ऐं तंहिंखां पोइ हींअर 25 साल खनि मूंखे बि कमु कंदे थी विया आहिनि हाला शहर में तक़रीबन। जीअं मां मैट्रिक पास कई, मां हीअ अज़ीम सकाफ़त में हथ विधा। तव्हां पाण ॾिसो पिया असीं केतिरी महिनत था करियूं, पर शाम जो जेॾी महिल असीं कम था लहूं त जेतिरो असांखे थक थो थिए ओतिरो असांखे उजूरो नथो मिले। असीं पंहिंजे घर जो सामान वठण था वञूं, पैसा खुटी था वञनि, सामान पूरो नथो थिए। हाणे तव्हां सोचियो त गवर्नमेंट जेका लाखों रुपयनि जो करोड़े रुपयनि जा बजट थी मंज़ूर करे ऐं ही पाण में मिली जुली भगत करियो, किन माण्हुनि खे अॻियां करियो, असीं जेके हक़ीक़ी वारस वेठा आहियूं हुन रहिया तिन खे असांखे त कुझु बि नथो ॾिनो वञे। हू पाण में मिली जुली करे अहिड़ा प्रोसेस ठाहियो ऐं पाण ई खायो वञनि। हाणे 25 सालनि में मूंखे त कॾहिं बि वज़ीर सकाफ़त रुपयो कोन मोकिलियो आहे। छा मां हक़दार कोन आहियां? मां हिन सकाफ़त जी ख़िदमत पियो करियां, हिन हुनर जी ख़िदमत पियो करियां, छा मां हक़दार न आहियां? ज़रूरु मुंहिंजी मदद कई वञे। अगरि असां सकाफ़तदार जेके आहियूं, अगरि उन्हनि जी हेल्प कई वञे गवर्नमेंट जे तरफ़ां, असांखे सुठो सामान मसाला महांगा आहिनि इहे बि ॾिना वञनि वठी, ऐं तंहिंखां पोइ असां ॾे हथु रखियो वञे या असांजा वज़ीफ़ा मुक़ररु कया वञनि। वज़ीफ़े जा हक़दार बि कोन हुआसीं। 25 साल ड्यूटी कई अथऊं हिन सकाफ़त सां सचा थिया आहियूं 25 साल। छा असांजो हक़ु कोन्हे? असांजो हक़ु आहे, पर असांखे ॾिनो नथो वञे। छा लाइ ॾिनो नथो वञे? जो ही मगरमच्छ जेके वेठा आहिनि अॻियां, इहे सभु माल खाए वञनि। हाणे वज़ारत सकाफ़त करोड़े रुपया ख़र्च करे हिकिड़ो प्रोसेस ठाहियो अथव, हुनर फैलायो, ॿियनि आम माण्हुनि खे सेखारियो। इन्हनि छोकिरा कुझु भर्ती कए पंहिंजा पाण में वेही माल खाई विया। तव्हां इहो कॾहिं सोचियो आहे त हीअ जेके असली असीं वेठा कमु करियूं अॻ ई, तव्हां उन्हनि जी त पहिरीं हेल्प करियो। असांखे त कुझु ॾियो त असां त कुझु करियूं। छा असां कयो आहे हिन हुनर मंझां? असांखे महिरबानी करे भले तव्हां ॾेखारियो दुनिया खे त असां सां कहिड़ो ज़ुल्म थी रहियो आहे। सिंधी हुकूमत असां सां का बि सपोर्ट न करे रही आहे। असांजो जेको उस्तादु आहे, अगरि हिननि जा रंग मसाला महांगा थींदा त मज़ूरी कीअं विझी ॾींदा असांखे? अगरि गवर्नमेंट पाण असां ते हथु रखे त छो कोन थो थी सघे? सभु कुझु थी सघे थो सकावत या ख़ादम साहब। साईं तव्हां ॻाल्हियूं असांजे दोस्तनि जी ॿुधियूं, ऐं असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे उहो बि हिते वेठो आहे, कमु पियो थो करे। असां उन खां पुछंदासीं त तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन सॼे सिलसिले में? मूंखे छा ख़बर आहे, ॻाल्हाई कोन्हे। अच्छा, हूअं ॿुधायो त तव्हांखे ॻाल्हाइण भले नथो अचे, इहो मूंखे ॿुधायो त जेको कुझु तव्हांखे मुआवज़ो मिले थो उन मां घर जो ख़र्चु हली थो वञे? गंज शुक्र मौला जो, गंज। हीउ साईं फ़क़ीर दोस्त आहे असांजो, जेको चवे थो त सभु कुझु मुंहिंजो थी थो वञे। असां ॿिए दोस्त सां ॻाल्हाईंदासीं। अदा तव्हां ॿुधाईंदो, पंहिंजो नालो ॿुधायो पहिरीं। रामचंद आहे, हाला रहंदो आहियां। कमु कंदे मूंखे 40 साल थी विया आहिनि। गुज़र में पूरो शुरू आहे, अधु कमाई कम वेठा आहियूं, माना कमाई पूरी कान थी पए।
400-300 कमायूं था, 500 घर ख़र्च पाण खोटियूं पिया। अलहमदिल्ला मूंखे यकीन आहे त ही जेके दोस्त ॾिसंदा उन्हनि खे अॻियां फॉरवर्ड बि कंदा ऐं जेके आला अख़्तियारियूं आहिनि असांजूं उन्हनि ताईं बि इहा ख़बर पहुचाईंदा। वॾी महिरबानी, लख कुर्ब हक़ मौजूद।